हिकु ॾींहुं अव्हांखे एशिया जी हुक्मरान क़ौम बणिजणो आहे। अहिड़ो ऐलान कंदड़ पंहिंजे इन अज़म ते अमल करे ॾेखारियो। हू न फ़क़ति एशिया पर मुख़्तलिफ़ मुल्कनि खे पंहिंजे कब्ज़े हेठि आणण में कामयाबु थी वियो। रत जूं नदियूं वहायूं। सॼी दुनिया अॼु बि खेसि फ़ातिह आज़म यानी दुनिया फ़तेह कंदड़ जी हैसियत सां सुञाणे थी। हिन सांगला जी जंग में क़दीम सिंध जे इलाइक़े सांगला जी जंग में 70,000 सिंधी क़त्ल कया। मुल्तान जी जंग में 1.5 लख सिंधियुनि खे मारियो वियो। सिंधी राजा सांबस जी शिकस्त बैदि 80,000 माण्हू क़त्ल कया विया। राजा सांबस ऐं संदसि लश्कर जे सिपाहियुनि जा लाश वणनि सां लटकाया विया। लस ॿेले जे 6,000 रहाकुनि खे क़त्ल कयो वियो। अरोड़ में ब्राह्मणनि खे क़त्ल कराए संदन लाशनि खे रस्ते जे ॿिन्ही पासनि खां लटकाए छॾियो, जिन खे ॻिझूं पटे खाइण लॻियूं। इहो सफ़ा दरदो सिकंदर मक़दूनी, जंहिंखे वरी दुनिया फ़ख़्र सां सिकंदर आज़म सॾे थी, आख़िर केरु हुयो जंहिं अधु दुनिया खे ताराज कयो। सिकंदर मक़दूनी जो ज़िक्र करण खां अॻु अव्हांखे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियोस खे लाइक कंदा, ॻाल्हि ॿोल खे आख़िर ताईं ॿुधंदा। सिकंदर मक़दूनी क़दीम यूनानी सुल्तनत मक़दूनिया जो बादशाह हुयो। हिन 20 या 21 जुलाई 356 क़िबल मसीह में जन्म वरितो, जॾहिं त पाण 10 या 11 जून 323 क़िबल मसीह में वफ़ात करे वियो। पाण फ़क़ति 33 साल ज़िंदा रहियो। सिकंदर जे पीउ जो नालो फिलिप ॿियो ऐं संदसि माउ जो नालो ओलंपियास हो। सिकंदर मक़दूनीअ खे दुनिया फ़तेह करण जो जुनून हुयो। हिन ईरान, शाम, हिंद, सिंध ऐं मिस्र ते हमला करे लखे माण्हुनि जो कोस कयो। सिकंदर 18 सालनि जी उमिरि में जंग जे मैदान में दाख़िल थियो। हिन पहिरियों भेरो शेरविनिया जी जंग में हिक दस्ते जी अॻुवाणी कंदे दुश्मन खे शिकस्त ॾेई पहिरीं फ़तेह हासिल कई। सिकंदर पंहिंजे वालिद फिलिप ॿियो जे वफ़ात बैदि पाण 337 क़िबल मसीह में मुल्क जूं वाॻूं संभालियूं। हिन ॿियनि मुल्कनि समेत ईरान ऐं अफ़गानिस्तान खे कब्ज़े में आंदो, जंहिं बैदि हिंदुस्तान ते काबिल ऐं सवाद जे रस्तनि खां काह करण जो इरादो कयो। सिंध संदसि ख़ासि निशानती हुई। सिकंदर मक़दूनी 326 क़िबल मसीह में सिंध ते हमिलो कयो। तारीख़दाननि मूजिबि सिकंदर खे सिंध जे ख़ुशहालीअ जी पूरी ख़बर हुई। सिकंदर खां 2-3 सदियूं अॻु सिंध जो वापारु एशिया तोड़े ओलह जे केतिरनि ई मुल्कनि सां हलंदड़ हो। उन वक़्तु सिंध मां लोह, ट्रामो, सोन ऐं ॿियूं शयूं जेके ईंदियूं पर ॾे वेंदियूं हुयूं। हिन खां 4 या 5 सदियूं अॻु ईरान जे बादशाह दारा आज़म सिंध ते कब्ज़ो करे उनखे ईरानी सल्तनत जो हिसो बणायो हो। हिननि ॾींहनि में सिंध खे सोन जो घर सॾियो वेंदो हो, माना एॾी ख़ुशहाली जो उनखे सोन जो घर कोठींदा हुया। इन दौर में गॾियल हिंदुस्तान जी वॾे में वॾो जेको वापारी बंदरगाह हो उहो बबूर हुयो। इन बंदर जो मिस्र जे शहर इस्कंदरिया जे मार्फत रूसी सल्तनत सां वापारु हलंदो हो। ख़ासि करे सिकंदर सिंध जी अमीरी जी ॿुधी मथसि हमलो करण जो इरादो कयो। हिन पंहिंजी फ़ौजी क़ुवत खे मज़बूत कयो। सिकंदर पंहिंजे लश्कर में बल्कानी, थ्रीस, फनीकी ऐं तुरानी सिपाही गॾु कया। 1,20,000 प्यादा ऐं 15,000 घोड़े सुवार तयारु करे सिंध ॾांहुं हमले लाइ रवानो थियो। एच.टी. लैम्बर्ट मूजिबि उन्हनि ॾींहनि में सिंध आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार मुल्क हो। हितां जा कबीला ख़ुदि मुख़्तियार हुया। दादा सिंधी जो नामवर तारीख़दान दादा सिंधी पंहिंजे मज़मून में लिखे थो त उन वक़्तु सिंध मुख़्तलिफ़ सूबाई ऐं ख़ुदि मुख़्तियार हुकूमतुनि में विरहायल हुई। पहिरियों सूबो अरोड़ हुयो, जंहिंखे सोगटी चवंदा हुया, जंहिंजो हाकिम मोसी कामोस हो।
ऐं हिन जी क़ौम खे मोज़िकाई चइबो हो। हू सूरजवंशी राजाउनि मां राजा बलिका जे पुटनि मां। संदसि हुकूमत सिंध समा सरबी हुई, जंहिंजूं हदूं ज़ाबिरिस्तान ताईं हुयूं। हिन जी हुकूमत दरिया जे खाॿे पासे वारे किनारे ते उच खां वठी बहावलपुर, रहीम यार खान, सखर, खैरपुर ऐं नवाबशाह ज़िलनि में हुई। ॿियो सूबो सेवण हो, जंहिंखे संडेमिन सॾियो वेंदो हो, जिते सबस क़बीले जा माण्हू रहंदा हुआ। हितां जो हाकुम सांबोस हो। हीउ सूबो लाड़काणे, दादू ऐं सेवण ताईं फैलियल हुयो। जॾहिं त टियों सूबो पाताल हुयो, जेको लाड़ वारे इलाइक़े ते मुश्तमिल हुयो। हितां जो सदर मक़ाम पटाला हैदराबाद जे लॻभॻि हुयो ऐं हुकूमत सांगड़, मीरपुर ख़ास, बदीन ऐं हैदराबाद ज़िलनि ताईं फैलियल हुई। हितां जो राजा मोरिस या मौर्या ख़ानदान मां हो। संदसि नालो मोक्रेस हो। हिते सोगदाई क़बीले जो राज हुयो। चोथों सूबो बेम्बकाता हो, जेको कराची ऐं लसबेले ते मुश्तमिल हो। हिते औरतान नाले क़ौम रहंदी हुई। हिन क़बीले जो हुकूमती निज़ाम बि जमहूरी हो। हिन सूबे खे ओरेटाए बि कोठियो वियो आहे या सॾियो वियो आहे। पंजो सूबो समानगर हो, जंहिंखे अरेटी चइबो हो। हिते समा ज़ात रहंदी हुई। हितां जी हुकूमत ठटे, सिजावल ऐं कोहिस्तान वारनि इलाइक़नि ते फैलियल हुई। हितां जो राजा सांबस हुयो, जेको यादूवंशी राजाउनि मां हो। हिननि सूबनि खां सवाइ मैलोई जी हुकूमत हुई, जा शरकोट ऐं साहिवाल खां वठी मुल्तान ऐं उच ताईं हुई। ऑक्सीकेंस जी कदोकोट खां वठी दरिया जे साॼे हथ ते जैकबाद, शिकारपुर, सिबी ऐं कच्छी ज़िलनि में हुई। सिकंदर काबिल ऐं सवाद जे रस्तनि खां पंहिंजी फ़ौज वठी सिंध में दाख़िल थियो। मौजूदा पंजाब 3 ॾींहंनि में नंढनि रियासतुनि में विरहायल हो। इहे राजाऊं पाण में झेड़े ऐं जंग में रुधल हुआ। मंझाउनि किन सिकंदर जो तरफ़ वठी आण मञी। पंजाब जे सभिनी हिंदू राजाउनि, जेके काबिल ऐं रावी नदी जे विच में हुकूमत कंदा हुआ, जहिड़ो योरवा, कांबो, माली ऐं शेवी, तिन खे फातह सिकंदर अॻियां आण मञणी पई। टेक्सेला जे राजा अंबे लखे रुपयनि जे तोहफ़नि सां यूनानी हमले आवर जो आदरवा कयो ऐं उन जी इताअत फरमानबरदारी क़बूल कई। इन खां पोइ सिकंदर आज़म मुल्तान में आयो। इन जे गादे जो हंधु संघारा हो, जिते राजा कोरोपोरस हुकूमत कंदो हो। संदसि अवाम ऐं फ़ौज में सिंधी खतरियुनि जो वॾो तइदादु हुयो। उन करे पोरस खे सिकंदर जी इताअत करण जी ज़रूरत न थी ऐं हू साम्हूं थियो जंग में। हिन जे लश्कर में 1,35,000 सिपाही हुआ, जिन में देसी सिपाही बि घणा हुआ। ऐं पोरस जी फ़ौज में 30,000 प्यादा, घोड़े सवार ऐं हाथी हुआ। सिंधी खतरियुनि पंहिंजी तारीख़ी रवायतुनि ऐं सिंध जे शान खे बुलंद रखण लाइ सिकंदर जे अज़ीम लश्कर सां हिन ख़िते में पहिरीं जंग कई, पर रावीअ जे अभिसार राजाउनि जे गद्दारीअ करे हिननि खे शिकस्त मिली। पर तारीख़ में हिननि पंहिंजो नालो सोढन ऐं सूरमनि में लिखायो। यूनानी लश्कर खे अहिड़ा त टोटा चबा आहियूं जो तारीख़दाननि खे चवणो पियो त हू बहादुर ऐं दिलेर हुया। यूनानी तारीख़दाननि संदन बहादुरी जो नक्शो कजो हिन तरह चिटियो आहे। तव्हां ॿुधो हू छा था चवनि यूनानी सिंध जे लश्कर बाबति, पोरस जे लश्कर बाबति। हू चवंदा पोरस जा माण्हू बेतरारनि ऐं हिकिड़ी ढाल खणी विढ़नि था। सदन कमान माण्हुनि जे कद जेॾी हुई। तीर उछलाइण महिल कमान खे पट ते बीहारे हू पंहिंजे खाॿी लत जे ज़ोर सां कमान जी तार खे पोइते छिके तीर हणंदा हुआ। संदन तीर 4 फुट डिघा हुआ, जेकी केतिरे बि मज़बूत ढाल मां लंघी पार थी वेंदा हुआ। पंहिंजे खाॿे हथ में हू चमड़े मां ठहियल डिघी पर सोढ़ी ढाल खणंदा हुआ। ॿिया वरी तलवारबाज़ हुया, जिन जूं तलवारूं 4.5 फुट डिघियूं हुयूं। हू ॿिन्ही हथनि सां तरार हणंदा हुआ त जीअं ज़ोराइतो ऐं असराइतो धग लॻे। पोरस जी प्यादी फ़ौज मां जिते हिकु थिएबो आहे त सिकंदर जे 5 माण्हुनि जो सिर ते वढियाई। सिकंदर खे हिते वॾो मुक़ाबिलो करणो पियो।
हुन मजबूरन पोरस खे राजा तस्लीम कयो। मशहूर तारीख़दान प्लूटार्च लिखे थो त पोरस ख़िलाफ़ विढ़ंदे सिकंदरी फ़ौजूं हिमत हारे वेठियूं। खेनि जॾहिं दुश्मन जे सिर्फ़ 80,000 प्यादनि ऐं 2,000 सुवारनि खे शिकस्त ॾियण लाइ बि एॾी मोतमार मुक़ाबले खे मुंहुं ॾियणो पियो, तॾहिं सिकंदर मजबूर थी पियो। वेतर जो खेसि तीर लॻो, तंहिं ते संदसि हिमत अञा बि टुटी पई। असल में हिते खेसि शिकस्त मिली हुई। असल में मुल्तान में पोरस हथां उनजे फ़ौजनि हथां सिकंदर खे शिकस्त मिली हुई। खेसि तीर लॻो जंहिंमें हू ज़ख़्मी थी पियो। मशहूर तारीख़दान रॉबिन लैन फॉक्स लिखे थो त हिंदुस्तानी तारीख़दाननि जो ख़्यालु आहे त पोरस सिकंदर खे मारे मञायो हूंदो, उन करे सिकंदर खेसि एज़ाज़ ॾिनो हूंदो। बहरहाल मुल्तान जी जंग में अटकल 2.5 सिंधी शहीद थी विया। मुल्तान खां पोइ सिकंदर बहार जे मुंद में अरोड़ में दाख़िल थियो। हिन पंहिंजो हशर मुल्तान में सिंधी सर्वेचन सां विढ़ंदे ॾिठो हो। उन करे अरोड़ में घिड़ण खां अॻु पंहिंजे लश्कर मां मुख्य सिपह सालारनि पहलवाननि जी चूंड करे सभिनी खे पाण सां मिलाए 1 लख खां वधीक यूनानी वेढ़ाक तयारु करे अरोड़ ते हमिलो कयो। हितां जे राजा पहिरियां त आण मञी, उन करे यूनानियुनि हिते फ़ौजी छावनी क़ाइमु कई त जीअं का बग़ावत थिए त उनखे चिथे छॾिजे। जॾहिं सिकंदर कुझु माण्हू छावनी में छॾे सिंध जे ॿियनि शहरनि खे फतह करण लाइ वियो त पुठियां अरोड़ जे राजा मोसिकामोस अवामी नुमाइंदनि जी गॾिजाणी सॾाई, माना शहरनि जी मुख्य शहरनि जी गॾिजाणी सॾाई। इहा रिथ पेश कई त परॾेही हमले आवरनि ख़िलाफ़ जंग जोटणु घुरिजे ऐं खेनि पंहिंजे इलाइक़नि में छावणियूं या शहर अॾणु या जेको आहे सो उन्हनि खे हमेशह ग़ुलाम रखण जी छूट न ॾिजे। नेठि इन गॾिजाणीअ में फ़ैसिलो थियो त यूनानी फ़ौजी छावणीअ ते हमिलो कयो वञे। यूनानी पहिरेदारनि खे हमिलो करे मारियो वियो ऐं कुझु माण्हू जान बचाए वञी सिकंदर वटि पहुता। इहा ॻाल्हि ॿुधी सिकंदर वापसि अरोड़ मोटी आयो। अचण सां हुन ॻोठनि ऐं शहरनि खे बाहियूं ॾिनियूं। मोसिकामोस जी सिसी धड़ खां धार कई वई। 80,000 माण्हुनि खे क़त्ल कयो वियो, जॾहिं त शहर जे मुख्य माण्हुनि खे गिरफ़्तार करे फाहिनि ते चाढ़ियो वियो। सभिनी ब्राह्मणनि जूं सिसियूं लहराए उन्हनि खे ॻिजनि जो खाज बणायो वियो। सिंध में सवें ब्राह्मण क़त्ल थी विया। उन वक़्त बि सिंधी सोढनि निहायत बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। यूनानी तारीख़दान पाण लिखनि था त मक़ामी माण्हू हथियारनि में बिल्कुलु खुटल हुआ, पर तंहिं हूंदे बि ज़बरदस्त दिलेरीअ जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे वतन लाइ विढ़ंदा रहिया ऐं सिर घोरींदा रहिया। अरोड़ खां पोइ सिकंदर सिंधु दरिया जे ओलह तरफ़ पोर्टो गाम ते चढ़ाई करे वियो। हीउ शहर लाड़काने खां 10 मील परे हो ऐं मंझि तमामु वॾियूं वॾियूं इमारतूं हुयूं। हिन शहर खे यूनानियुनि फुरे जायुनि खे तबाह करे छॾियो, बाहियूं ॾेई छॾियूं। जंहिं बैदि ही लश्कर सेवण संडेमन ॾांहुं वधियो। हितां जे शहर वासियुनि सिकंदर सां ज़बरदस्त मुक़ाबिलो कयो ऐं संदसि फ़ौज जो ॻपल हिसो मारे विधो। यूनानियुनि जो हिकु सरदार पतोलोमी ज़ख़्मी थी पियो। जॾहिं सेवण जा सरदार गिरफ़्तार थी सिकंदर वटि आया, तॾहिं हिननि खेसि चयो त असीं डेविनिस खां वठी अॼु ताईं ख़ुदि मुख्तियार रहिया आहियूं, उन करे जंग खे इताअत ते फ़ोक़ियत ॾींदा आहियूं। इहो ॿुधी सिकंदर कावड़ में ॻाढ़ो थी वियो। हिन आम कोस जो हुकुम ॾिनो, क़त्ल आम जो हुकुम ॾिनो ऐं अख छिंभ में हज़ारे माण्हू कुसिजी विया। उतां पोइ सिकंदर पाताल आयो, शहर ते कब्ज़ो करे उनखे वीरान करे छॾियईं। हिन मक़ामी माण्हुनि खे ताबे करण लाइ पंहिंजी फ़ौज जो ॻपल हिसो उते छॾे समानगर मौजूदा ठटे तरफ़ रवानो थियो।
हिन जी रवानगी खां पोइ पटाला जे माण्हुनि यूनानी फ़ौज खे शहर मां तड़े कढियो, उन्हनि ख़िलाफ़ बग़ावत कई ऐं शहर ॿाहिरां हुननि खे रहण ते मजबूर कयो। ठटे जो हाकुम यूनानी हमलावर सां बहादुरी सां मुक़ाबिलो कंदे मारिजी वियो। उतां पोइ यूनानी जो लश्कर कराची आयो। हिन हितां जे माण्हुनि खे शिकस्त ॾेई ओपोलोफेंस खे गवर्नर मुक़ररु करे मकरान ॾांहुं रुख़ कयो। हिते सिंधियुनि साणुसि मुक़ाबिलो करे खेसि बाबिल ॾांहुं भॼण ते मजबूर कयो। तारीख़दान लिखनि था त सांगला जी जंग में 70,000 सिंधी क़तल कया विया। मुल्तान जी जंग में 1 लख सिंधियुनि खे मारियो वियो। सांबस जी शिकस्त बैदि 80,000 माण्हू क़तल कया विया। राजा सांबस ऐं संदसि लश्कर जे सिपाहियुनि जा लाश वणनि सां लटकाया विया। लस ॿेले जे 6,000 रहाकुनि खे क़तल कयो वियो। अरोड़ में ब्राह्मणनि खे क़तल कराए संदन लाशनि खे रस्ते जे ॿिन्ही पासनि खां लटकायो वियो, जिन खे ॻिचूं पटे खाइण लॻियूं। डॉक्टर नबी बख्श बलोच लिखे थो त सिकंदर खे सिंध में घणी मुखालफ़त ॾिसण में आई। हू सिंध मां जितां बि गुज़रियो उतां संदसि फ़ौज जो सख़्तु मुक़ाबिलो थींदो रहियो। हिन जे सिपाहियुनि जे तलवारुनि मुल्तान में घणी खूनरेज़ी कई ऐं सिंधू माथिरी में ॾाढो कोस कयो। इन रीत सिकंदर जी दिलि ठरण लॻी। तारीख़दान लिखनि था त ओभर वारनि इलाइक़नि मां सिंधी हर बस्ती ऐं हर ॻोठ में परॾेही वेढ़ाकनि सां वेढ़ांद में रुधल हुआ ऐं कंहिं बि बस्तीअ जे माण्हुनि आण न मञी। सिकंदरी फ़ौज जो हिकु आलम हीरोडट्स लिखे थो त सिंधी जंग जा कोॾिया हुआ। वटनि तीर कमान रिथ ऐं जंगी हाथी हुआ। खेनि ड्रिघियूं टोपियूं पातल हुयूं। लस ॿेले जे सिंधियुनि वटि पितल ऐं फौलाद जा हथियार हुआ। संदन पोशाक चमड़े जी हुई। सिंधी जाट इंतहाई मेहनती, सादा, ईमानदार, पर बदन जा मज़बूत, कद जा ड्रिघा ऐं जंगी जवान हुआ। जंग जे मैदान में हू लश्कर जे अॻियां हाथियुनि जूं कतारूं खड़ियूं कंदा हुआ, जिन जे पुठियां प्यादा सिपाही हूंदा हुआ। साॼे ऐं खाॿे खां सुवारनि जा दस्ता राजा जे हुकुम लाइ इंतज़ारु कंदा हुआ, जंहिंजी पालकी लश्कर जे विच में हूंदी हुई। सुवारनि सां रथ बि हूंदा हुआ। सिंधी जंग करण वक़्तु मरण ऐं मारण खां सवाइ मैदान हरगिज़ कोन छॾींदा हुआ। मशहूरु अंग्रेज़ तारीख़दान एस.टी. लैम्बर्ग सिंध जे सूर्याए खे साराहींदे लिखे थो त हिन ओलह जे पहिरें धाड़ेल सां यानी सिकंदर सां सिंधियुनि जूं ही ड्रिघियूं खूनी जंगियूं ज़ाहिर कनि थियूं त सिंधियुनि अंदरि आज़ादीअ लाइ वॾो जोश हुयो। जेतिरो अरसो सिकंदर सिंध में रहियो, सुकून लाइ घड़ी न मिलियसि। माना ही सभु परॾेही लेखक था चवनि, जेके माण्हू चवनि था त सिंधी विढ़ंदा न आहिनि, सिंधी मार्शल क़ौम न आहे, उन्हनि आॾो ई तारीख़ जो आईनो आहे त सिंधी हर दौर में पंहिंजे वतन लाइ विढ़िया आहिनि। सिकंदर यूनानी जंहिं सॼी दुनिया खे टोटा चॿाया, उनखे आख़िर में हिते ई शिकस्त मिली ऐं हितां ई हू शिकस्त खाई जॾहिं वापसि वियो त 11 जून या 10 जून या 11 जून 323 ते हिन जहान मां लाॾाणो करे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदा।